नासी चक वेझो शहर बढाणी खूनी वेड़हांद में 5 ॼणा मारिजी विया आहिनि। तफ़सील मालूम था निसार जागीरानी खां। निसार, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, चक लॻ बीचा जी इलाइक़े में हलंदड़ शहर बडाणी तकरार तां बडाणी दर जे हथियार बंदन इम्तियाज़ शहर जे ॻोठ मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि 5 सालनि 5 ॻोठाणा अब्दुल ख़ालिक शहर, 2 पुटनि ख़ालिद शहर, राजा शहर, अब्दुल सतार शहर ऐं ठरी मीरा वासी मेहमान अब्दुल जबार शहर समेत जेके मौके ते क़तल थी विया आहिनि। 5 ॻोठाणनि जे क़तल खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ ऐं रास छांइजी वियो। इतलाह ते चक पुलिस वाक़े वारे हंधि पहुची क़तल थियलनि जा लाश खणाए लकी गुलाम शाह अस्पताल मुंतक़िल कया, जितां पोस्टमार्टम बाद लाश जेके आहिनि वारसनि हवाले कया विया। लाशनि मां 4 लाश जेके आहिनि ॻोठ इम्तियाज़ बडाणी शहर इम्तियाज़ शहर आंदा विया ऐं 1 लाश जेको आहे उहो सखर ॾियो वियो आहे। राइडे इतलाह ते एसएसपी शिकारपुर शाहज़ेब चाचर पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि रवानी करे बुढो ॻोठ में जवाबदारनि जे घरनि मथां मात्र गोला फायर कया आहिनि। मात्र गोला फायर थियण सबबि जेको हिकु नौजवान ॿुधाए पियो वञे जवाद पुट इरशाद बडाणी जेको क़तल बाजी वियो आहे ऐं जेके 10 खां मथे जेके आहिनि उहे ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त शहर बडाणी तकरार में मारिजी वियल जेको अंग आहे उहो 18 थी वियो आहे, जंहिंमें 10 शहर ऐं 8 बडाणी शामिल आहिनि। होॾां ॿिन्ही धरनि जे सरदारनि पारां गुज़िरियल ॾींहुं 18 नवंबर ते फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु कई हुई, पर कुझु कलाकनि खां पोइ बडाणी दर जे हथियारबंदनि हमलो करे अब्दुल ख़ालिक शहर समेत 5 घर भातियुनि खे क़तल कयो आहे। होॾां जेका शिकारपुर ज़िले जी जेका सॼी नफ़री जेका आहे उहा हिन वक़्तु बुढो ॻोठ वारे इलाइक़े में मौजूदु आहे, जिते इलाइक़े खे करो चाढ़ियो वियो आहे ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेको आहे ड्रोन ज़रिए मात्र गोला फायर कया पिया वञनि। जी निसार, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।